जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं मुबारकपुर भरिसां ॻोठ बिलावल जाफ़री में, जिते पुरहियत जा 5 पुट न्याणी समेत 5 पुट पुरसरार बीमारी में मुब्तला आहिनि। अचो संदनि सां ॻाल्हायूं त उहो कहिड़े मुश्किलातनि खे मुंहुं ॾियनि था। इलाज कराए बीठो, पोइ पंधु न कयूं, वॾड़ा थिया त पोइ इहे साइकिलां वरितियूंसीं। उन महिल मां बि कमाइण जहिड़ो पोइ वठी ॾिनोमि पए। पोइ इन जे करे हाणे त मूंखे वसियत बि कोन्हे कमाइण जी। हाणे मां ग़रीब आहियां, 4-5 ॿार आहिनि बीमार आहिनि, इहे वीचारा ॾिसे थो वेठा आहिनि साइकिलनि ते। उहा साइकिलां बि ॻरी वियूं। इहे मियाँ साहब ॾिनियूं, 3-4 साल आहे इहो इलेक्शन को में ॾिनियूं आहिनि। आयो त हिते मां वटि कमाए था अचूं, वठूं था किलो 2 अटे जो, उहो वठी करे जेको बचड़नि खे खाराईंदो आहे। हिकिड़ो हे वीचारो वेंदो आहे, भई पिन सिन कंदो आहे, उहो आणींदो आहे, छो जो उहा आहे हथ साइकिलड़ी, उन ते वेंदो आहे, उहो 500-400 ठाहे ईंदो आहे, जेको आहे त उन जो रोज़गार थिए थो। मुतालबो आहे त असांखे हाणे ॿियो थी वसियत न आहे। हाणे मदद जेकी कई वञनि ग़रीब आहिनि, हे वीचारा सुभाणे कमाइण जहिड़ा बि आहिनि, छा खाइनि। जेको आहे हिननि जो महीने सिर पघार जीअं ॿियनि खे मज़दूरनि खे मिले थी, हिननि खे बि उहा तनख़्वाह मिले, महीने में मिले बि सही आहे। हाणे उहो त कार्ड निकिता आहिनि, उन्हनि खे मज़दूरनि ॿियनि खे ॾिना अथऊं, मुंहिंजनि खे कार्ड वार्ड बि न आहिनि, न कोई हिन महिल ताईं लड़ी बि आयो। बीमारी आहे, खिरूं दादा कंदा, पोइ कुराड़ो आहे, मुड़ुस कुराड़ो आहे, असांखे सेकड़ी ॾियो। तकलीफ़ आहे, असां माज़ूर आहियूं, घुमी नथा सघूं। असांजो पीउ कुराड़ो आहे, कमाइण जहिड़ो न आहे। असांजी मदद हा साईं, असां उथी बीह नथा सघूं, असांखे वॾी तकलीफ़ आहे। असां गमूटर में उते पेशा वही थो वञे साईं। हाणे तव्हांखे छा खपे, सरकार पारां छा खपे, मदद थी आहे तव्हांजी कुझु? न साईं, मदद न थी आहे। असांखे इलाज करणु, असांखे मदद कयो। असां जाइ जम जा मज़दूर आहियूं। असां भॼी इलाज खां भॼी बीठा आहियूं, किथे असांजो इलाजु नथो थी सघे। असांजो पीउ बि कुराड़ो हाणे अची, उहो बि हाणे मरण जी भर्त पियो आहे। हाणे असांजो हिकु वसियत न आहे जो असां पाण खे इलाजु करायूं। असांखे मज़दूर आहियूं, भई असांखे अपील आहे त सरकार खे असांजो इलाजु मदद कई वञे ऐं साइकिलियूं बि ॾिनियूं वञनि। तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे, लेकिन तंदुरुस्ती खां बेवस पिणु हिन ख़ानदान पुरहियत जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। पुरहियत जे नौजवान औलाद 5 पुटनि ऐं 1 न्याणी जो बेवस जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि ॿुधायो त असांखे तंदुरुस्ती न हुजण करे असां मुख़्तलिफ़ इलाज करायोसीं, लेकिन का बि असांजो इलाज न थी सघियो ऐं वस वारनि का बि मदद न कई। समाजी तंज़ीम तोड़े सरकारी इदारे पारां का बि सहायता न कई वई। इन हवाले सां असां मुतालबो कयूं त ख़ुदा असांजी मदद कई वञे, असांजो जेको माली मदद करे असांजी ज़िंदगी बचाई वञे। कैमरामैन अमजद खोसो सां गॾु मुश्ताक खोसो, जेकब न्यूज़ मुबारकपुर।